इंतहाई अहम खबर अरब शिकारन के शिकार की वीडियो रिकॉर्डिंग करण बेदर्दी से कत्ल कयल नाज़िम जोखे के भाउ अफजल जोखे जवाबदारन से ठा करे छड़ियो है। जरियन मूजिब यामन अफजल जोखे में ठा कराने जो किरदार एक वकील अदा किया। वकील जो जाम सरदारन से जाती मसलो हो हू नाज़िम के जामन खिलाफ इस्तेमाल कंदो रहो। जरियन मूजिब केस दहशतगर्दी जो कलम शामिल करण से ठा न करण बावजूद केस खारिज न कराए सघिया। अवां गड्डियों पिया त जाम खून बहा जी मदद हर डंड डोह भरण अरबन का गरी रकम नौकरियों जमीन ॾियण जी आछ कई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त अरब शिकारन जे शिकार जी वीडियो रिकॉर्डिंग करण तां बेदर्दीअ सां क़त्ल कयल नाज़िम जोखे जे भाउ अफजल जोखे जवाबदारन सां ठा कयो आहे। जरियन मूजिब जामन अफजल जोखे में ठाह कराने जो किरदार एक वकील अदा किया है। वकील जो जाम सरदारन से जाती मसलो हो हू नाज़िम के जामन खिलाफ इस्तेमाल कंदो रहो। जरियन जो चवण है त केस दहशतगर्दी जो कलम शामिल करण से ठा न करण बावजूद केस खारिज न कराए सघिया। जामन खून बहा जी मदद हर डंड डोह भरण अरबन का गरी रकम नौकरियों जमीन ॾियण जी भी आछ कई है। इंतहाई अहम खबर के हवाले से अवां खे अपडेट कयूं पिया त अरब शिकारन के शिकार की वीडियो रिकॉर्डिंग करण तां बेदर्दीअ सां क़त्ल कयल नाज़िम जोखे के भाउ अफजल जोखे जवाबदारन से ठा करे छड़ियो है। इन खबर जा वधिक तफसील मालूम करण लाइ राब्तो किया है कराची में सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर कादिर लाशारी से। जी कादिर, बुधाए पियो वञे त जेको आहे अफजल जोखे जवाबदारन से ठा करे छड़ियो है। इन खबर जा कहिड़ा तफसील मिली सघिया आहिनि अवां खे? बिल्कुल शहीद नाज़िम जोखियो जे भाउ अफजल जोखियो पारां जवाबदारन सां ठा कयो वियो आहे। ठा जे पहिरें मरहले में ज़रियन जो चवण आहे त ॿिन्ही धुरियुनि पारां इहो राज़िको ज़ाहिर कयो वियो आहे त केसनि सां अफजल जोखियो जेको आहे उहो हथु खणंदो ऐं उन सिलसिले में हीउ जेको ठाह थियो आहे उनमें ज़रियन जो चवण आहे त मुबैना तौर ते जेको अफजल जोखियो जो हिकु वकील आहे, वकीलनि जी बि वॾी टीम आहे, पर उनमें हिकु वकील अहिड़ो आहे जंहिं इहो किरदार अदा कयो आहे। उन हवाले सां ॿुधायो वञे थो त वकील जेको आहे उनजो जाम सरदारनि सां ज़ाती मसइलो हलंदड़ हुयो। नाज़िम जोखे जे क़त्ल खां अॻु में ई उन वकील जो जाम सरदारनि सां ज़ाती मसइलो हलंदड़ हुयो ऐं जदई वकील जेको आहे नाज़िम जोखियो खे बि जामनि जे ख़िलाफ़ इस्तेमाल कयो। नाज़िम जोखियो जेका वीडियो रिकॉर्ड कई या जेके पैगाम कया उनमें बि हू वकील जेको हुयो उहो पंहिंजी ज़ाती जहिड़े जे करे उनखे इस्तेमाल कंदो रहियो ऐं उहो ई वकील जेको आहे उहो केस में वकील बि हुयो ऐं केस में शाहिद बि हुयो। उन हवाले सां जवाबदारनि सां गॾियल ठा कयो वियो आहे। उन हवाले सां SSP मलीर, SSP इन्वेस्टिगेशन जेको आहे, SSP ऑपरेशन जेको आहे उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनखां अलावा मुख़्तलिफ़ ज़रियनि सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे जंहिंजो चवणु आहे त जवाबदारनि सां गॾियल तौर ते ठा कयो वियो आहे। वकील जो जेको जामनि सां मसइलो हुयो उन पिणु ठा कयो आहे ऐं ठा जे हवाले सां राज़िको ज़ाहिर कयो आहे जॾहिं त अफज़ल पिणु उन्हनि सां राज़िको ज़ाहिर कयो आहे। पहिरें मरहले में जाम अब्दुल करीम जो नालो जेको आहे केस मां कढायो वियो आहे ऐं केस में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। ठा जे हवाले सां केस में दहशतगर्दी जा कलम जेके आहिनि उहे उन लाइ दरख़्वास्त ॾिनी वई, फिराजी पारां अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई त जेका FIR दाख़िल कई वई आहे उनमें APC जा कलम शामिल न कया विया आहिनि। अदालत खे इहा इत्तला कई वई त पुलिस खे पाबंद कयो वञे त हिन FIR में दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। उन हवाले सां बि इहो फ़ैसिलो कयो वियो। ठा में इहा शइ पिणु थी आहे त हिन FIR में जेका दरख़्वास्त ॾिनी वई आहे APC जा कलम लागू करण लाइ उहा पिणु वापसि वरिती वञे, छो जॾहिं दहशतगर्दी जा कलम लॻी वञनि था त उनखां पोइ ॿाहिरि जेको ठा थिए थो अदालत खां ॿाहिरि उहो अदालत क़बूल न कंदी आहे ऐं जेकॾहिं APC जा कलम न आहिनि त उनमें इहा गुंजाइश हूंदी आहे त फिरियादी कंहिं बि वक़्तु लिखी ॾेई सघे अदालत में त असां ॿई धुरियूं ठही विया आहियूं, असांजो ठा थी वियो आहे, जंहिंमें अदालत पाबंद हूंदी आहे कानून मूजिबि उहो केस ख़ारिज कयो वञे। पर APC जा कलम जॾहिं शामिल थियनि था त उनखां पोइ फिरियादी जेको आहे उहो पाण मुरादो ठा न करे सघंदो आहे, उहो केस हलंदो आहे। जी जेको फिरियादी अच्छा कादिर, हिते असांखे इहो बि ॿुधाइजो त जाम अवैस जो नालो अञा ताईं इन केस में शामिल आहे। छा अॻिते हली इन जो नालो इन केस मां कढियो वेंदो? छा थींदो अॻिते हली? इन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो कुझु। जी बिल्कुलु, जंहिं तहत जेको हिन वक़्तु ताईं जेको ॿिन्ही धुरियुनि में राज़िको थियो आहे उनमें इहो थियो आहे त केस में APC जो कलम शामिल न कयो वञे, छो की APC जो कलम जॾहिं शामिल थींदो त पोइ फिरियादी ठा कंदो ॿाहिरि तॾहिं बि अदालत में उहो ठा न हूंदो। उन हवाले सां अॼु APC जो कलम न हणण जे हवाले सां जेका दरख़्वास्त जेका हुई
उहा हुन वापसि वरिती आहे। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त छा जेको थियो आहे उनजे पहिरें मरहले में जाम अब्दुल करीम जो नालो कढण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं FIR में दहशतगर्दी जो कलम न लॻाइण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। दहशतगर्दी जो कलम न लॻाइण जे हवाले सां अॼु जेका दरख़्वास्त हुई दहशतगर्दी जो कलम लॻायो वञे उहा वापसि वरिती वई आहे। जॾहिं त जामन खून बहा जी मद में हर गंढो ॾियण जे हवाले सां फिरियादी खे राज़ी कयो आहे ऐं उनखे चयो आहे त अरब शिकारियुनि सां उनखे ॻरी रक़म वठी ॾिनी वेंदी, हू पाण बि दंडो भरींदा। उनखां अलावा नौकिरी पिणु जेको आहे अफ़ज़ल खे बि नौकिरी ॾिनी वेंदी, जॾहिं त हुनजा जेके ॿिया घर भाती आहिनि उन्हनि खे बि नौकिरी ॾिनी वेंदियूं। जॾहिं त शिकार वारी एरिया जेका आहे जिते हुन वीडियो रिकॉर्ड कई उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त उनखे इन ॻाल्हि जो बि यकीन ॾियारियो वियो आहे त उते ज़मीन बि उनखे ॾिनी वेंदी। उन सिलसिले में ई अॼु जाम अब्दुल करीम जो नालो जेको आहे उहो ख़ारिज करायो वियो आहे। उन हवाले सां जेको बयानु ॾिनो ऐं ACC जा कलम लॻाइण जे हवाले सां जेका दरख़्वास्त ॾिनी वई उहा बि वापसि वरिती वई आहे। छा जेको आहे उहो उनजी जेका लिखत आहे या बाज़ाब्ता तौर ते जेको वेही जरगो थींदो उहो बाद में कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पहिरें मरहले में हुननि जेके आहिनि ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थी वियो आहिनि ऐं अफ़ज़ल खे इन ॻाल्हि ते राज़ी कयो वियो आहे त हू जाम अब्दुल करीम जो नालो FIR मां कढाए ऐं ACC जा कलम न लॻाए। उनखां पोइ उनखे जेको बि दंडो आहे उहो ॾिनो वेंदो, उनखां वधीक ॾिनो वेंदो ऐं केस जेको आहे त उहो बाद में हू वापसि वठंदो। मुकमल तौर ते जेको केस वापसि जेको आहे बाद में वरितो वेंदो। पहिरें मरहले में इहो कयो वियो आहे त MNA पीपल्स पार्टी जे MNA जाम अब्दुल करीम जेको आहे उनजो नालो ख़ारिज करायो वञे। उन सां गॾो गॾु ACC जा कलम शामिल करण लाइ जेका दरख़्वास्त ॾिनी वई उहा बि वापसि वरिती वञे, छो त उहा दरख़्वास्त वापसि वठण सां हाणे केस जेको आहे उहो जरगाई वॾेरा जेके आहिनि उन्हनि जे हथ में हूंदो। अदालत जे हवाले सां अदालत में भली हलंदो रहे, पर ॿिए ॾींहुं बि ठाह थी वियो जेको बाद में जेको ठाह थियणो आहे उन हवाले सां पोइ बाद में हू हथु खणी सघंदा। उन हवाले सां ई उन ठाह जे सिलसिले जी कड़ी में ई अॼु ACC जी दरख़्वास्त जेका आहे उहा पिणु वापसि वठण जे हवाले सां दरख़्वास्त ॾिनी वई उहा फिरियादी पारां वापसि वरिती वई आहे। ठीकु आहे, कादिर अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया त नाज़िम जोखे जे भाउ अफ़ज़ल जोखे जवाबदारनि सां ठाह करे छॾियो आहे। ॿुधाए पियो वञे त इन ठाह खां पोइ अफ़ज़ल जोखे खे नौकिरी ॾिनी वेंदी, जॾहिं त जिते इहो वाक़ियो थियो उहा ज़मीन बि इन्हनि खे लिखी ॾिनी वेंदी, जॾहिं त ॿियनि घर भातियुनि खे बि नौकिरियूं ॾिनियूं वेंदियूं। इहो बि ॿुधाए पियो वञे त अरबनि पारां ॻरी रक़म पिणु ॾिनी वेंदी, जंहिंखां पोइ इहो ठाह कयो वियो आहे। इंतिहाई अहम अपडेट जे हवाले सां अव्हांखे अपडेट कयूं पिया। अरब शिकारियुनि जे शिकार जी वीडियो रिकॉर्डिंग करण तां बेदर्दी सां क़त्ल कयल नाज़िम जोखे जे भाउ अफ़ज़ल जोखे जवाबदारनि सां ठाह करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ॼामन ऐं अफ़ज़ल जोखे में ठाह कराइण जो किरदारु हिकु वकील अदा कयो आहे। वकील जो ॼाम सरदारनि सां ज़ाती मसइलो हुयो ऐं हू नाज़िम खे ॼामनि ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो रहियो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त केस दहशतगर्दी जो कलम शामिल करण सां ठाह न करण बावजूदि केस ख़ारिज न कराए सघिया। ॼामनि खून बहा जी जेका आहे मदद, हर ॾंड ॾोह भरण ऐं अरबनि खां ॻरी रक़म, नौकरियूं ऐं ज़मीन ॾियण जी बि आछ कई आहे।